नाज़िन सॼी सिंधिया सिजावल जोड़े जो तालके में भी बरसातुनि तबाही आणे छॾी। शाखुनि खे घारा पवण सबब केतिरा ई ॻोठ ऐं फसल पाणी हेठि अची विया। उन ई हवाले सां ॾिसूं था सरफराज़ सारियो जी हीअ रिपोर्ट। सॼी सिंध जियां सिजावल जोड़े जो तालके अंदर भी मुसलसिल हलंदड़ बरसातुनि तबाही मचाए छॾी आहे। शाखुनि खे घारा लॻण सबब केतिरा ई ॻोठ ऐं फसल पाणी हेठि अची विया आहिनि, जंहिं सबब आबादगारनि ऐं ॻोठाणनि जो लखें करोड़नि रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। जॾहिं त इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां मुतासिरनि जी कंहिं बि क़िस्म जी वार न कई वई आहे। इरीगेशन ड्रेनेज डिवीज़न शिकारपुर जे हिदायतनि जो सिम शाख खे RD 22 वटूं मुख़्तलिफ़ हंधनि खां 300 फुट घारो पियो आहे, जंहिं सबब घारे पाणी ॻोठनि मुजहर जोड़नि जो, सादक जोड़नि जो, सालार ॿोरो ऐं ॿियनि ॻोठनि ऐं सालियारे फसल खे ॿोरे तबाह करे छॾियो आहे। उन सिलसिले में आबादगारनि ऐं ॻोठाणनि आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाइण चयो त घारो लॻल आहे, ॿिनि टिनि जायुनि तो घारो लॻी वियो आहे। उहो ऑफिसर कोई बि ज़ाहिर न थियो आहे। फ़ोनियूं करे करे बीठा आहियूं, अचूं था हिनमहिल ताईं ज़ाहिर न थियो आहे। पाणीअ जे हेठि अची चुका आहिनि। इहा महिरबानी कयो, असांजी वार कयो। MP गवर्नर सराणा उन खे असांजी गुज़ारिश आहे, असांजे तक जो NPA आहे, उन खे गुज़ारिश आहे ऐं मुरादली शाह खे गुज़ारिश आहे। असां तव्हांजा ई वोटर आहियूं। हितड़े जो असां हितड़े बर्बाद थी जेको बि अञा वहंदड़ आहे, जंहिंमें असांजी गुज़ारिश आहे हिनमहिल ताईं असांजो गवर्नर सराणो MPA उहो हिनमहिल ताईं बि असांजो न की कुवार कई अथई। उनखे असांजो अर्ज़ु आहे त मिशन असांखे जल्दी मोकिलिनि, जेको असांजा घारा बंदि थियनि। जे नथा पहुचाए सघो त असांखे उहो हिकु ई ॻाल्हि ॿुधायो त असां पंहिंजा बचड़ा वठी जा खूह में वञी भुल ॾियूं। जा नथा असांजे केर बि को नथो, न PD खे चयो आहे, इंजीनियर खे चयो आहे, सभिनी खे त को बि ॾिसियूं मोटियूं हलियो थो वञे। न आहे त असां पंहिंजा बच्चा करे दरबदर कयूं, न आहे त असांखे जा हिकु महिल तेल सां साड़े असांजी जान छॾायो। हाणे असां सां ज़ुल्म अहिड़ो छो कयो अथव जो हिन महिल ऑफिसर असां वटि न आयो आहे। हिन महिल त छो न आयो ऑफिसर? असां बि त कंहिंजा बच्चा हूंदासीं। तव्हां ऑफिसरनि खे ख़ुदा पंहिंजा बच्चा ॾिना जो असांजे मथां तव्हां एतिरी बि हिकिड़ो किसाल था कयो। न आहे त असांखे मारियो, कंहिंसां असांखे